नाज़रीन अवां खे ॿुधाईंदा हलूं त सिंध में अगवा इंडस्ट्री ॿीहर फॉल थी वई आहे। ख़ैरपुर जा 4 मुग़वी पोरियत अञा ताईं बाज़ियाब न थी सघिया आहिनि। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे शकील। सिंध में अगवा इंडस्ट्री हिकु भेरो ॿीहर फ़ाल थी वई आहे। ख़ैरपुर जा अगवा थियल 4 पोरियत हिन वक़्त ताईं बाज़ियाब न थी सघिया आहिनि, जंहिं करे संदन वारिस सख़्त परेशान आहिनि। उन हवाले सां मग़वी रबनवाज़ चन्ना जे वारसनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त गरीब असांजो रंग कमु कंदो हो साईं। रंग हुन ॿिए हमरा ॾे पैसा हुयासीं, लुकमान सैयद हुयो, हुन सां कठे हितो वियो। कठे जो वियो त माना हुन चयसि माना असां सखर अचिजो। सखर माना हुते कोन मिलियसि, चवंदा आहियूं अचिजो लखीअ में अचिजो। लखीअ में हुते पहुता भई, लखीअ में पहुता हुते त उते माना मोबाइल हुनजूं खसियूं कयूं, असां कॉल कयूं पिया, कॉल हुनजी मोबाइल बंदि थी वियो। असांजो छोकिरो माना खमीसार तक़रीबन 12 बजे घुरायो हुते सखर में। सखर मां चयूं त लखी मोड़ ते अचो, माना 3 बजे खां पोइ मां हुनजो नंबर बंदि थी वियो आहे। हा 3 खां पोइ नंबर बंदि थी वियो आहे, राब्तो ख़तमु थी वियो आहे। 3-4 ॾींहं थिया परेशान लॻा पियूं। असांजो भराए महिरबानी करे मुतालबा माना कया नथो अञा थी सघे, रुकनि त असांजी मदद कंदे। मग़विन जा वारस पंहिंजनि प्यारनि जी बाज़ियाबी लाइ सख़्त परेशान आहिनि। हिननि IG सिंध ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त मग़विन खे बाज़ियाब कराए संदन परेशानी ख़त्म कई वञे। कैमरामैन महताब सां गॾु शकील जावरी, आवाज़ टीवी, ख़ैरपुर।